अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये तो ॾिसो था पिया त जेको अरबा जो ॾींहुं आहे उहो जेको रोज़ो खोलाए रहिया आहियूं था माण्हुनि खे, जेको 14हों रोज़ो आहे ही सो जेको क़यामत जे ॾियारे तो 12 महीना जेको गॾु थींदा उतले पोइ उन्हनि में जेको सभिनि महीननि जो सरदार जेको रमज़ान महीनो हूंदो, उहो रमज़ान महीनो ईअं हूंदो जीअं माना सितारनि में चंड हूंदो आहे। ऐं रमज़ान महीने में जेको मुस्लमान अगरि मरंदो आहे त सम्झो त उहो जन्नत जो हक़दार थी वेंदो आहे, छो जो दोज़ख जा दरवाज़ा बंदि हूंदा आहिनि ऐं जन्नत जा दरवाज़ा रमज़ान महीने में खुलंदा आहिनि। जंहिंखे बि रमज़ान महीने में जंहिंखे बि मौत ईंदो आहे त उनखां जेको पुछाणो जेको माफ़ु थी वेंदो आहे। ऐं उन खां अलावा जेको इहो जेको अली अलैहिस्सलाम जेको फरमायो आहे त रमज़ान महीने में जेके बि आहिनि रमज़ान महीने जा जेके आहिनि क़यामत जे ॾियारे जेको उहे सम्झो त महिमान हूंदा रमज़ान महीने जा। रमज़ान महीनो जेको अफ़ज़ल महीनो आहे, सभिनि महीननि जो सरदार आहे। रमज़ान महीनो जेको असांजे नबी साईं फरमायो आहे त क़यामत जे ॾियारे जेको ऐलान थींदो, जेको कुदरती हिकिड़ो ऐलान थींदो, चवंदो रमज़ान महीने कहिड़ा महिमान आहिनि जिन रोज़ा रखिया हुया ऐं जिन पंहिंजे जेको जिस्म खे जेको क़ाबू कयो हुयो गुनाहनि खां, त उन्हनि जे लाइ हिकिड़ी अहिड़ी ख़ूबसूरत सवारी ईंदी जेका उन्हनि खणी वेंदी जेको जन्नत जी तरफ़ खणी वेंदी। सो दोस्तो जेको सदके दौरान बि जंहिंजो मौत थींदो आहे त उन खां पुछाणो माफ़ु थी वेंदो आहे। ऐं रमज़ान महीनो एॾो अफ़ज़ल महीनो आहे जंहिंमें जेको रोज़ा रखणा आहिनि ॿियनि खे जेको वॾो सवाब जो कमु आहे। ऐं जेको रमज़ान महीने में जेको मरी थो वञे उन खां पुछाणो ई माफ़ु थी थो वञे, छो जो रमज़ान महीने जा इहे महिमान आहिनि जेको अलाह ताला जेको रमज़ान महीने खे सभिनि महीननि जो सरदार कयो आहे। ऐं उन खां अलावा तव्हां ॾिसो था पिया जेको अफ़्तारी असां कराए रहिया आहियूं माण्हुनि खे। अॻे में हिकिड़ो वीडियो तव्हां भरियो हुयोसीं, जेकर असांजो वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। तव्हां सभिनि दोस्तनि जी जेका महिरबानी, असांजो फेसबुक पेज अथव उनखे जेको फॉलो कजो ऐं असांजो यूट्यूब चैनल अथव उनखे सब्सक्राइब कजो। असांजा वधीक वीडियो जेको यूट्यूब ते तव्हांखे मिलंदा ऐं असांजे पेज ते बि तव्हांखे मिलंदा। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी, जेके ॾिसंदा पसंदि कंदा लाइक ऐं शेयर कंदा तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। रमज़ान महीने रोज़ा तव्हांखे मुबारक हुजनि। जेके बि दोस्त आहियो तव्हां सभिनी खे रमज़ान महीनो मुबारक हुजे, उन जा रोज़ा तव्हांखे मुबारक हुजनि। ऐं उन खां अलावा तव्हांखे ॾेखारियूं था हाणे अंदरि जेको हलूं था जिते असां पंहिंजो वेही रोज़ो खोलींदा आहियूं, सामान अंदरि पियल आहे। हीअ असांजे पेशमा मस्जिद जो हाफ़िज़ क़ुरान आहे, इहो अब्दुल गफ़ूर इन नालो आहे। इहो हाफ़िज़ क़ुरान आहे, इहो तरावी पढ़ाईंदो आहे, निमाज़ ई पढ़ाईंदो आहे। हीअ सामान पियो अथव जेको रोज़ातनि जो। हीअ निंढड़ो छोकिरो आहे, अची त मां तव्हां सां गॾु रोज़ो खोलींदुसि। आहे बि केतिरो निंढड़ो आहे पर हुनखे रोज़ो आहे, असां गॾु अंदरि वेही चए थो मां तव्हां सां गॾु वेही रोज़ो खोलींदुसि। त दोस्तो ॾिसो था तव्हां पाण अंदरिया मंज़र जेको हीअ फ्रिज आहे जंहिंमें असां पंज लाइ कढूं था खाइण पीअण खां रोज़े खोलण जे लाइ सामान। हीअ फ्रिज आहे, सामान ई पियो आहे। हीअ नंढड़ो छोकिरो आहे जेको असां गॾु थो अॼु शौक़ु थियो आहे मां तव्हां सां गॾु रोज़ो खोलींदुसि। हीअ सऊदीन जो छोकिरो आहे, हिनखे शौक़ु थियो अॼु मां तव्हां सां रोज़ो खोलींदुसि, घर न वेंदुसि। त दोस्तो तव्हां सभिनी जी महिरबानी, जेके ॾिसो था पसंदि कयो था लाइक ऐं शेयर। इहे सामान पियो आहे रोज़ातनि जो जेको सामान अल्हम्दुलिल्लाह गंज थो अचे हिते। बसि आहिनि के अलाह अहिड़ा सखी बाना जेके सामान अची ॾेई था वञनि हिते। असां त सिर्फ़ु विराइण वारा ई आहियूं, उहो त मालिक पाण बसि मोकिले थो पियो। उन्हनि असां सुञाणो बि कोन था उन्हनि माण्हुनि खे जे गाॾी में सामान खणी था अचनि, सॾु करे ॾियनि था असांखे, असां लाहे रखूं था। असां उन्हनि खे सुञाणो बि कोन था, जिन खे सुञाणो था उहे त कोन था खणी अचनि, पर ॿिया माण्हू था अचनि। जो दोस्तो इहे जेको तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। सलाम वालेकुम। देखूं तो देखे जाऊं बराबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अपनी अता से बुलवाइए ना मुझको भी काबा दिखलाइए ना, मुझको भी काबा दिखलाइए ना। मैं एक गुनाहगार बंदा हूँ तेरा, मैं एक गुनाहगार बंदा हूँ तेरा। अल्लाहु अकबर,
اللہ اکبر کعبے کی رونق کعبے کا منظر اللہ اکبر اللہ اکبر دیکھوں تو دیکھے جاؤں برابر اللہ اکبر اللہ اکبر مولا سبھی اور کیا چاہتا ہے بس مغفرت کی عطا چاہتا ہے بس مغفرت کی عطا چاہتا ہے بخشش کے طالب پہ اپنا کرم کر بخشش کے طالب پہ اپنا کرم کر اللہ اکبر اللہ اکبر کعبے کی رونق کعبے کا منظر اللہ اکبر اللہ اکبر دیکھوں تو دیکھے جاؤں برابر اللہ اکبر میرے